नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी पारां पार्टी जे बानी चेयरमैन शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जमहूरियत जो तख़्तो ऊंधो करण ख़िलाफ़ 5 जुलाई खे कारो ॾींहुं तौरु मल्हाइण जे सिलसिले में घोटकी में पीपी कारकुननि ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधे ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, अब्दुल गनी लाखो, एडवोकेट सईद इम्तियाज़, सलेमान शाह, राहिब अली घोटो, आगा इखलाक पठान ऐं ॿिनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त 5 जुलाई ते आमिर ज़ियाउल हक़ जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो। 5 जुलाई जे ॾींहुं पाकिस्तान जी सियासत जो कारो ॾींहुं। हिन चयो त आमिर ज़ियाउल हक़ बाद में मुल्क जे चूंडियल वज़ीर आज़म खे फाही ॾेई छॾी। हिन चयो त मुल्क ते मड़ियल आमिरियत खे ख़त्म करण लाइ शहीद बेनज़ीर भुट्टो समेत पीपी जूं कुर्बानियूं लाज़वाल आहिनि। हिन चयो त असां वचन था करियूं त जमहूरी क़ुव्वतनि सां गॾु मुल्क में हक़ीक़ी जमहूरी निज़ाम आणण लाइ जदोजहद जारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।